घोटकी वेठो डिस्ट्रिक्ट जेल भरसा ॻोठ मोहम्मद खान गडाणी में वेठल मुतासिरनि जा केतिरा ई कच्चा घर रही पट थी विया आहिनि, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया पारां वाहड़ न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे घोटकी मां ब्यूरो चीफ इस्माइल गडाणी। जी बिल्कुल, इन वक्त घोटकी डिस्ट्रिक्ट जेल के करीब हिकिड़ो ॻोठ है जिते जो ॻोठ मोहब्बत खान गडाणी सा नाले सां सॾियो वञे थो। उते जेके रहवासी आहिनि, गडाणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिकु बिरादरी आहे, जेके सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि खे बरसाति थिए तक़रीबन महीने खां 2 महीना थी आहिनि बरसाति बंदि थिए गई। हिन महिल ताईं उन्हनि जो न पाणी निकाल कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां हे करंट न्यूज़ जा जेके नुमाइंदनि जा शुक्रगुज़ार आहियूं, जेको हिन वक़्तु एतिरो टाइम बरसाति खे तक़रीबन इहे सम्झ महीनो ॾेढ गुज़री वियो आहे, अञा ताईं इन्हनि पाणी बि पाण विज़िट कयो आहे ऐं इन जा असां शुक्रगुज़ार आहियूं जेको ॻोठ मोहब्बत गडाणी जे ॻोठ में आयो आहे। हिन वक़्तु ताईं कोई बि अहिड़ो को चूंडियल नुमाइंदो या को कंहिं बि अहिड़ो माना पुछा ते न आया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो हितां ॾिसो जेको आहिनि तईन ते असां जेको आहे न घर खां हेॾो अचूं था। हाणे हितां ॾिसो जेके घर वारा ॻोठ वारा जेके बि आहिनि ऐं इहे पंहिंजे हिते माना के लांढियूं बांढियूं हयूं वेठा आहिनि। हिते कोई बि नुमाइंदो अहिड़ो को नाहे आयो जेको हिननि जी का सार लाहे या हिननि खां का पुछा ॻाछा करे त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे। असांजो मुतालबो इहो आहे, जेके DC साहब खे बि असां इहो ई मुतालबो कयूं था। हे तव्हां पाण ॾिसी सघो था, जेके हिन रोड ते ऐं हिन तरफ़ ॾिसो था मीराणी बिरादरी जा जेके बि माण्हू आहिनि रोड ते निकितल आहिनि। हेॾे तव्हां निगाह फेरियो त बिल्कुलु जेके घर ॾिठल आहिनि उहे निकिरी आया आहिनि हिन रोड ते। हाणे इहे जेके बिल्कुलु जेके बि हिते रोडनि ते वेठा आहिनि, इहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था पिया। इन्हनि वटि मच्छर असां वटि ॾाढा आहिनि। हिते न को स्प्रे कयो वियो आहे, न कंहिं पुछा कई आहे, कुझु बि कोन। बसि रोड ते वेठा आहियूं। बाबा खाधो खुराक खणी असांखे न मिले, टेंट त मिले न। नंढड़ा ॿार जेके आहिनि तव्हां ॾिसी सघो था, सॼो ॾींहुं उस में टिड़कनि था पिया। असांजो मुतालबो इहो आहे। बाक़ी को चूंडियल नुमाइंदो त को किथे को PP जो माण्हू ई ज़ाहिर कोन्हे, को नुमाइंदो ई ज़ाहिर कोन्हे, त असां कंहिंसां ॻाल्हायूं। भले हाणे असां अलाह सां ॻाल्हायूं था, ॿियो कंहिंसां ॻाल्हाईंदासीं। बाबा उहो रहम करे। बाक़ी हाल कोन्हे। ॿार सभु बीमारी में मलेरिया में वकोड़िया पिया आहिनि। मच्छर ॾाढो आहे, छा करे सघूं था। तव्हां कंहिं चूंडियल नुमाइंदे वटि विया हुई या काउंसलर तव्हांजा चूंडियल आहिनि, जेके चेयरमैन चूंडियल आहिनि, उन्हनि वटि तव्हां विया हुए? बाबा हिकिड़े वटि वियासीं, लाले लेगारी वटि। उन बि को वर्दी का बि ॾिनई, चई टेंट ॾींदासीं, पर अञा ताईं को बि असांखे टेंट न मिलियो आहे। जीअं तव्हां ॾिठो आहे त ॻोठाणा जेके उन्हनि जो मुतालबो आहे त हिन वक़्तु ताईं असां वटि को न DC न चूंडियल नुमाइंदो आहे। असांजे जेके असां हिन वक़्तु वेठा आहियूं, पंहिंजी मदद पाण वेठा आहियूं। जेके बीमारियूं आहिनि, मच्छर या हिन वक़्तु जेके हद खां वधीक मच्छर हिन टाइम राति जो निकिरंदा आहिनि ऐं असांजा नंढा नंढा ॿार मासूम बीमार थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठनि थियूं पियूं। हिननि जो इहो मुतालबो आहे त असांखे ख़ुदारा DC खे मुतालबो ऐं जेके असांजा जेके हितां जा चूंडियल जेके काउंसलर या चेयरमैन आहिनि, उन्हनि खे इहो मुतालबो आहे त ख़ुदारा असांखे टेंट ॾिना वञनि ऐं असांखे मच्छरदाणियुनि जी जेकी सख़्तु ज़रूरत आहे। असांजा ॿार नंढा मासूम मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेको आहे न फैलिजी मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजी चुकियूं आहिनि। उन्हनि में कुझु असांजा नंढा ॿार मासूम बीमार भी थी चुका आहिनि ऐं असांखे हिन महिल ताईं न का मेडिकल जे सिस्टम में को फंड फराहम कयो वियो आहे, न का टेंट जे ज़रिए ते असांजो को फंड फराहम कयो आहे। असां मुतालबो कयूं था DC ऐं घोटकी जे इंतिज़ामियनि खे ख़ुदा जा असांजो वावर कयो वञे। असांखे सख़्तु हिन वक़्तु टेंटनि जी ज़रूरत आहे। असांखे टेंट ॾिना वञे जीअं असांजा नंढा ॿार मासूम पंहिंजी ज़िंदगी माना बचाए सघनि।